अरे टोनी केड़ा हालत है वती तो वांदन वांगुर रोलंदो तो सा खेल तो है ना बा डीजल ते खैर मूसा न हलियो बन्नी ते हलियो जो ये केड़ा पियो वनी डीजल ते न डीजल ते न रस्ते ते पियो वञा चाचा पंप प्रेशर वारा पेजी ज़ाल के पियो ॻोल्हिया रोडन रस्तन ते अरे रे तो के भी ज़ाल हुई छा हां डीजल ते तुझे घर में मुझी शादी थी हुई तो का मिसरी वयो छा लगे तो मगज़ार डंडे तुने मगज़ के लोने छडियो अरे हेदे मां चवे तो अटो तू चवे तो घोमा तो न मां सियाणो आया आई सपा सियाणो आया भला टोनी मां तो को सवाल पूछा अब पुछो दो है घोड़े के पुछो दो है गधे के लंबूर के पुछलाए हो दो मुझे पर ये सवाल है जवाब दे अरे ने आसमान में जिद चाहे बुधा हां डीजल ते आसमान के साथ जिद कंदो ही ना है अब कोई इशारो तो दे अब तू क्यों सवाल पूछो तई तूने बीठो छाते आई ठठुआ के तारो ताजी के इशारो समझी वन डीजल ते समझी वैसे आसमान जो जिद है मां बीठो छाते आया हाँ याद अची वयो मां जूतन ते बीठो आया अरे लचरिया जूतन जे हेठा छाए हाणे पक समझी वैसे जूतन जे हेठा है आसमान जो जिद यानी के रस्तो अरे न मोगा मटर रस्तो छाते आए हाँ रस्तो है हाणे तुझे सवाल जो जवाब मिली वियो है आसमान जो जिद है रस्तो छाते आए रस्तो है मस्करन जे गोठ में हिला दिया ना अरे मस्करन जो गोठ किथे आए जिते मां बीठो आया तू किथे आई मां मस्करन जे गोठ में तू तो बाकई तू डाडो होशियार आई सफा प्रोफेसर आई अरे तू सवाल पूछ मुझो हिकड़ो ही सवाल है जे कदे तो सवाल जो जवाब ॾिनो तो मां तोखे 10,000 रोक ॾींदुसि जे कदे पंप तो मूंखे जवाब न ॾिनो तो मां तोखे 10,000 दिल में घर ॾींदो अथई सवाल इहो आहे त मुंहिंजी ज़ाल किथे आहे मुंहिंजी तौबा मुंहिंजी तौबा अरे मूंखे ॿुधाईंदा वञो मुंहिंजी ज़ाल किथे आहे मां केरु आहियां करण आहियां अर्जुन आहियां अबे हिला दिया यार पर तो वारी जो आहे किथे पंहिंजे घर पंहिंजो घर किथे अथसि मस्कर जे गोठ में पर किथे तूं घर सां गॾु अच्छा पोइ ठीकु आहे जोड़ सां मिलियो आहे पर सुगड़ त अॻे ई हिकिड़े मुड़ुस जी 2 दफ़ो ज़ाल आहे सुगर का अंकल यार तूने तो हिला दिया सुगर जी भेड़ छोटी पेड़ वाला अंकल छोटी पेड़ वाला त पोइ ठीकु आहे भला इहा सोढी को नओं किरदारु आहे छा नओं किरदार ना आहे पुराणो पर अंकल आयो देर सां ठीकु आहे सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।